नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु उस्तादन जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इल्म जी शमा ॿारींदड़ सॼी दुनिया खे इल्म जी रोशनी सां रोशनाश करे छॾींदो आहे। इहो कमु कंदड़नि खे उस्ताद चयो वेंदो आहे। उस्ताद कंहिं बि मुआशिरे जी तरक़ी में अहम किरदारु अदा कंदो आहे, जंहिंजे लाइ हिन जी ख़िदमतनि जी तारीफ़ हर साल 5 अक्टूबर ते उस्तादन जे आलमी ॾींहुं मल्हाए कई वेंदी आहे। घर मां बुनियादी तइलीम हासिल करण खां पोइ ॿार खे मुआशिरे में पंहिंजी मंज़िल हासिल करण जे लाइ तइलीम ऐं तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे, जेको खेसि उस्ताद ॾींदो आहे। अॼु टीचर्स डे जे मौक़े ते आउं इहो चवणु चाहींदुसि जेके बि मुंहिंजा प्राइमरी टीचर आहिनि या स्कूल टीचर्स आहिनि, जिन जी महिनत जे करे, जिन सुठो पढ़ायो असांखे, उनजे करे अॼु असीं हिन मुक़ाम ते पहुता आहियूं। असीं उनजा थोराइता आहियूं। असां जेको कुझु बि आहियूं पंहिंजे टीचर्स जे करे आहियूं। इन जे करे असीं टीचर्स खे सैल्यूट पेश करूं था सेंटर कपरो जे तरफ़ां। आहियूं टीचर्स जी बदौलत आहियूं ऐं सभिनी शागिर्दनि खे इहो रिक्वेस्ट आहे त हू पंहिंजे टीचर्स जो वधि खां वधि एतिराम कनि। दुनिया में मुख़्तलिफ़ डेज़ रखियल आहिनि, खुराक जो आलमी ॾींहुं, ॿारनि जो आलमी ॾींहुं। अहिड़े नमूने सां अॼु 5 अक्टूबर ते पूरी दुनिया में उस्तादनि जो आलमी ॾींहुं। उस्ताद पैगुंबरी पेश सां वास्तो रखे थो। अॼु असांखे इंतिहाई ख़ुशी आहे, असां जंहिं मंज़िल ते पहुता आहियूं। हीअ जेका दुनिया जेका तरक़ी जी डोड़ पहुती आहे, इहा हिन उस्तादनि जी महिनत जो नतीजो आहे। ऐं मुंहिंजनि मोहसिननि उन्हनि अज़ीम उस्तादनि खे अॼु उस्तादनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सुर्ख़ सलाम पेश थो करियां, रेड सलूट थो पेश करियां। इन उस्ताद जी मंज़िलनि ते ही दुनिया जेका ओज ते पहुती आहे ऐं इन उस्तादनि जे महिनत कनि, शफ़क़तनि ऐं शफ़ीक़ रहमतनि सां सॼो जहान ठहियो आहे। अॼु उस्ताद जे आलमी ॾींहं ते आउं उस्तादनि खे सलाम पेश थो करियां। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।